जडों जे रूरल हेल्थ सेंटर के मुलाजमन पारां पगारूं न मिलण ऐं ॿियनि मुतालबनि जी मनता लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। निजी इदारे IHS जे मुलाज़मन बिहार कपरी अशोक कुमार किरण कुमार ऐं ॿियनि एहतिजाज कंदे मीडिया अॾु दहिंदी चयो त रूरल हेल्थ सेंटर जडों में IHS जे दर्जन मुलाज़मन जूं मुसलसल 4 महीननि खां पगारूं न मिलण सबबि असां बुख ऐं बदहाली जे वर चढ़ी विया आहियूं। उन्हनि चयो त असांजो सिंध हुकूमत खां मुतालबो आहे त IHS मुलाज़मन जूं पगारूं वधाइण सां गॾोगॾु मुलाज़मन खे रिस्क अलाउंस सालाना इंक्रीमेंट ॾेई रेगुलर कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। नंढा मुलाज़िम आहियूं जेको आहे IHS जे मुलाज़िमनि जी 4 महीननि खां पगारूं बंदि आहिनि। उन्हनि सां कहिड़ो सलूक थियो हूंदो। उन्हनि जे घरनि जा जेके चुल्ह आहिनि से बंदि पिया आहिनि ऐं वॾा हुकुमरान जेके आहिनि उन जेके सुता पिया आहिनि उन्हनि खे इहा कान्हे ख़बर कि मुलाज़िमनि जा जेके 4 महीननि खां पगारूं बंदि कयूं वयूं आहिनि उन्हनि सां केॾो वॾो ज़ुल्म थियो जेको आहे। उन्हनि जा मुतालबा सिंध हुकूमत खे असां चऊं था कि भई जल्द अज जल्द हिननि जूं पगारूं जारियूं कयूं वञनि, हिननि जी बेचैनी ख़तमु कई वञे। IHS जा मुलाज़िम आहियूं। असांजो 2 साल खां IHS में कमु करूं पिया। असांजो 2 साल खां ना ई एग्रीमेंट लॻो आहे ऐं हींअर गुज़िरियल 4 महीननि खां पोइ असांजूं पगारूं न आहिनि थियूं। असांजो इहो ई मुतालबो आहे त असांजो एग्रीमेंट लॻे ऐं सालानो जेको आहे डिफरेंस ऐं रिस्क अलाउंस असांखे ॾिनो वञे ऐं ॿी सूरत में असां एहतिजाज जो रिकॉर्ड वधाईंदासीं। स्वीपर आहियूं, असांजे 3 महीना थी विया सर पगारूं कोन आहिनि। 4 महीना थी विया सर पगार कोन आहिनि। असां सफ़ा सर बेहाल थी विया आहियूं। हाणे सफ़ा रोड ते अचण जहिड़ा थी विया आहियूं। असां बुख पिया मरूं सर। महिरबानी करे असांजी पगारूं कयूं वञनि सर, महिरबानी करे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।